सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 3 सबक 2 पन जी बनावट लीफ एनाटॉमी। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। पोएं सबक में असां ॿूटनि जी अहमियत ऐं उन्हनि जी बनावट जे बारे में कुझु पढ़ियो हो ऐं असां ॾिठो हो त पन जी ॿूटे जे ज़िंदगीअ में या असांजी ज़िंदगीअ में तमामु घणी अहमियत आहे। उन जे करे अचो त अॼु पन जे बारे में वधीक तफ़सील सां ॾिसूं ऐं ॾिसूं त पन कहिड़े कम ईंदो आहे, उन जी अंदरूनी बनावट कीअं हूंदी आहे ऐं उहो खुराक कीअं ठाहींदो आहे। पोएं सबक में असां ॿूटनि जी अहमियत जे बारे में वर्जाईंदे इहो ॾिठो हो त ॿूटा खुराक जो ज़रियो आहिनि, ऑक्सीजन जो ज़रियो आहिनि, धरतीअ जी संभाल कंदा आहिनि मिटीअ खे ॼमाए ऐं इंसान जे सहूलियत लाइ घणियूं ई शयूं पैदा कंदा आहिनि। असां इहो बि ॾिठो त ॿूटे जे अहम जुज़नि में सभिनी खां अहम जुज़ो जेको आहे उहो आहे पन, छो त पन ई खुराक पैदा कंदो आहे सिज जी रोशनी जी मदद सां। हिन सबक में असां ॾिसंदासीं त पन जी बनावट कीअं आहे। ॿूटे जे पन में हिकिड़ी चुंब हूंदी आहे जेका मुख़्तलिफ़ शिकिलियुनि जी हूंदी आहे। कंहिंमें डिघी हूंदी आहे, कंहिंमें गोलायती हूंदी आहे, कंहिंमें चुभंदड़ हूंदी आहे। चुंब ॾांडीअ खां सभिनी खां परे हूंदी आहे, यानी हीअ जेका चुंब आहे ऐं ॾांडी आहे इहे सभिनी खां परे हिसा आहिनि, ॿिया हिसा ॾांडीअ जे वेझो आहिनि। पासरी हूंदी आहे जेका जंहिंखे मिड रिब चइबो आहे और ॾांडीअ खां चुंब ताईं हूंदी आहे, त ॾांडीअ खां शुरू थी ऐं चुंब ताईं हूंदी आहे या मिड रिब या विची पासेरी हूंदी आहे। सभई रॻूं हिन सां ॻंढियल हूंदियूं आहिनि, इहे सभु रॻूं आहिनि जेके हिननि सां ॻंढियल हूंदियूं आहिनि। पन जो जेको किनारो हूंदो आहे उनखे मार्जिन चइबो आहे। पन जी किनारो या छेड़ आहे। वेकिरो हिसो या मथियों हिसो जेको आहे उनखे लमीना चवंदा आहिनि, इहो लसो ऐं चमकदार हूंदो आहे। रॻूं या नसूं या वेन्स सॼे वण में पखिड़ियल हूंदियूं आहिनि। ॾांडी जेका आहे यानी पिठियोल उहा पन खे वण सां या टारीअ सां ॻंढण जो कमु कंदी आहे। असांखे ख़बर आहे त कंहिं बि शइ जे बारे में घणी ॼाणकार हासिल करण लाइ असांखे उनखे खूर्दबीनीअ सां या लेंस सां ॾिसणो पवंदो आहे। तो अचो त असां पन जूं लेंस सां वधायल तस्वीरूं ॾिसूं। हिन तस्वीर में असांखे नज़र अचनि थियूं रॻूं ऐं नसूं कीअं पई थियूं हलनि। हिन में जेको आहे रॻुनि ऐं नसुनि जे विच में असांखे जेको आहे उहो कुझु घरड़नि टाइप जूं शयूं बि नज़र अचनि थियूं। हीउ तमामु वॾो वधायल आहे। हीउ पन जो मथियों हिसो आहे, हीउ पुठियों हिसो आहे, हीउ बि पुठियों हिसो आहे। हिन में तव्हांखे नंढड़ा नंढड़ा जेके आहिनि उहे सुराख बि नज़र ईंदा। कंहिं बि शइ जी अंदरूनी बनावट खे ॾिसण लाइ उन खे कटे उन जे अंदरां ॾिसबो आहे। इन कटण खे क्रॉस सेक्शन चइबो आहे। जेकॾहिं पन खे असां हीअं कटियूंसि, हितां ईअं कटियूंसि, जीअं हीअ ॿ हिसा अलॻि थी वञनि, हिकिड़ो हिसो ईअं थी वञे, हिकिड़ो हिसो ईअं थी वञे, त इनखे असां क्रॉस सेक्शन चवंदा आहियूं इन कटण खे। सो जेकॾहिं पन खे असां क्रॉस सेक्शन सां कटे ऐं उन जो असां लेंस सां जाइज़ो वठंदासीं त असांखे कुझु हिन तरीक़े जो पन नज़र ईंदो। हिन में मथां असांखे हिकिड़ो तह नज़र ईंदो जेको ख़ासि हूंदो। उन जे अंदरां हिकिड़ो ॿियो तह आहे, उन में अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खाना या घरड़ा ठहियल आहिनि ऐं विच में जेको आहे ॾंडी जितां वञे थी या जेका मिड रिब वञे पई थी, जेका पासरी आहे, पासरी ॾंडी ताईं वञे थी, इन पासरीअ में असांखे कुझु हिन तरीक़े जूं बनावटूं नज़र ईंदियूं। जेकॾहिं असां पन जे हिन नंढड़े हिसे खे वॾो करे ॾिसंदासीं त असांखे ईअं नज़र ईंदो त पन जे मथिएं हिसे में मेण लॻल आहे। उहो मेण जो तह आहे जंहिंखे क्यूटिकल चइबो आहे। उन जे हेठां मथियों तह आहे पन जो जंहिंखे एपिडर्मिस चइबो आहे। उन जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जा क्लोरोप्लास्ट मौजूदु आहिनि। पन जे अंदरि, पन जे अंदरि ई खुराक जूं नालियूं आहिनि, ज़ाइलम ऐं फोलियम, ऐं रॻूं या नसूं जेके आहिनि उहे बि हिते मौजूदु आहिनि। पन जे हेठें हिसे में असांखे नंढा सुराख नज़र ईंदा जंहिंखे स्टोमा चइबो आहे। उन्हनि स्टोमा मां ऑक्सीजन ऐं कार्बन डाइऑक्साइड जे अचण ऐं वञण जो अमल थींदो आहे।
पन जो मथियों तह असांखे ख़बर आहे त पन ॿूटे जो साओ हिसो हूंदो आहे। हालांकि कुझु ॿूटा जेके आहिनि ॿियनि रंगनि जा बि हूंदा आहिनि। पन जो मथियों तह सणिबो हूंदो आहे, लसो हूंदो आहे, चिमकंदड़ हूंदो आहे, छो त इहो मेण जो तह हूंदो आहे ऐं पाणी इन मां कोन लंघी सघंदो आहे, हुनजे करे वाटर प्रूफ हूंदो आहे, यानी पाणी रोक हूंदो आहे। असां ॿूटे जा घरड़ा पहिरीं ॾिसी चुका आहियूं। मथीं खल या चमड़ीअ में यानी एपिडर्मिस या अंडर स्किन जे हेठां डिघा घरड़ा हूंदा आहिनि जेके क्लोरोप्लास्ट सां भरियल हूंदा आहिनि। क्लोरोफिल हिन क्लोरोप्लास्ट वारनि घरड़नि में मौजूदु हूंदी आहे। ॿूटे जी खुराक क्लोरोप्लास्ट वारनि घरड़नि में ठहंदी आहे। यादि कयो घरड़े जी बनावट जेका असां पोएं सबक में बि वर्जाए चुका आहियूं। स्टोमेटा ऐं रगूं। पन जे हेठिएं हिसे में साह खणण वारा सुराख स्टोमेटा हूंदा आहिनि। ही तव्हांखे नज़र ईंदा हूंदा साह खणण वारा सुराख पन जे हेठिएं हिसे खे वॾो करे ॾिसिजे त ही सभु साह खणण वारा सुराख आहिनि। अचो त हिनखे थोरो अञा वॾो कयूं। असांखे साह खणण वारा सुराख हीअं नज़र ईंदा। स्टोमेटा जे ज़रिए ऑक्सीजन ऐं कार्बन डाइऑक्साइड जी मटा सटा थींदी आहे। जेकॾहिं तव्हां ॾिसो स्टोमेटा खे त असल में ॿ सेल या ॿ जीव घरड़ा हूंदा आहिनि जेके पाण में मिली या त बंदि करे छॾींदा आहिनि हवा जे ऐं ऑक्सीजन जे ऐं कार्बन डाइऑक्साइड जे रस्ते खे या थोरो परे हटी उन रस्ते खे खोले छॾींदा आहिनि। नसुनि ऐं रॻुनि में अनेक पोरियूं नलियूं हूंदियूं आहिनि जेके पाणी ऐं खुराक पहुचाईंदियूं आहिनि। ज़ाइलम ऐं फोलियम ऐं कैम्बियम में तव्हांखे ॾिसण में ईंदो त अनेक जेके तमामु घणियूं पोरियूं नालियूं हूंदियूं आहिनि जेके खुराक पहुचाईंदियूं आहिनि पाड़ खां वठी ऐं ॿूटे जे हर हिसे ताईं। जेकॾहिं असांखे ॿूटे जी बनावट हथ सां छापणी हुजे या हथ सां ठाहिणी हुजे या स्केच करणो हुजे त उनजो सवलो तरीक़ो इहो आहे। मूं ते रंगीन ॾेखारियो आहे, तव्हां हिनखे सिर्फ़ु कारी पेंसिल सां बि ॾेखारे सघो था। मथां जेको आहे उहो मेण जो तह असां ठाहियो आहे, वैक्सी क्यूटिकल या मेण जो तह। उनजे मथां जेको आहे अपर एपिडर्मिस या मेण मथियों तह जेको आहे उहो ठाहियो आहे। उन जे हेठां जीअं असां पढ़ियो त क्लोरोप्लास्ट मेसोफिल्स हूंदा आहिनि। उन जे हेठां इन्हनि क्लोरोप्लास्ट मेसोफिल्स खे पॉलीसेड मेसोफिल बि चइबो आहे। उन जे हेठां स्पंज वारा मेसोफिल्स हूंदा आहिनि यानी स्पंज मेसोफिल्स ऐं इन खां अलावा रॻूं ऐं नसुनि जो बंडल या वेस्कुलर बंडल बि हूंदो आहे जंहिंमें ज़ाइलम ऐं फोलियम हूंदा आहिनि। ज़ाइलम ऐं फोलियम हूंदा आहिनि ऐं ही वेस्कुलर बंडल जो मथियों तह आहे यानी बंडल शीट आहे। खुराक जूं नलियूं बि इहे ई आहिनि। रॻूं नसूं इहे आहिनि ज़ाइलम ऐं फोलियम। हेठिएं हिसे में बि असां वटि जेको आहे उहो तह आहे या एपिडर्मिस आहे, हिनखे लोअर एपिडर्मिस चइबो आहे ऐं उन में जेको आहे उहो स्टोमेटा हूंदा आहिनि या नंढा सुराख हूंदा आहिनि। हेठि बि वैक्सी क्यूटिकल जेको आहे उहो हूंदो आहे, पर ज़रूरी न आहे त सभिनी पननि में हुजे। हाणे असांखे ॿूटे जी बनावट जे बारे में त काफ़ी ॼाण मिली वई। हाणे ॾिसणो इहो आहे त इन्हनि सभिनी शयुनि खे इस्तेमालु करे ऐं क्लोरोफिल खे इस्तेमालु करे ॿूटो आख़िर खाधो कीअं थो तयारु करे। सो उन लाइ अॻियो सबक़ ॾिसिजो। तेसिताईं नाना आबिद खे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।